वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयाती अलन्नास ज़मानुन युहिब्बूनल खम्स व यंसौनल खम्स युहिब्बूनल हयात व यंसौनल मौत युहिब्बूनद दुनिया व यंसौनल आखिरा युहिब्बूनल माल व यंसौनल हिसाब युहिब्बूनल क़ुसूर व यंसौनल क़ुबूर युहिब्बूनल मख़लूक़ व यंसौनल ख़ालिक़ औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ व दोस्त व प्यारा भाइरो, अवांजे आॾो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जगहनि तां कुझु आयतूं ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस शरीफ़ तिलावत कई आहे। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। सहाबी हिकिड़ो बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, साईं मां गैर मुस्लिम आहियां, पर तव्हां में उमेद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मूंखे उमेद आहे त अव्हां जी दरबार में मुंहिंजा टई मुतालबा पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीअ मां मुहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उमेदनि जूं बि उमेदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधा कहिड़ा मुतालबा खणी आयो आहियां? चइसई पहिरियों इहो मुतालबो आहे त मां सॼी ज़िंदगी प्यादल सफ़र कयो आहे। हाणे साईं मां प्यादल सफ़र नथो करे सघां, तव्हां ॾे मुतालबो खणी आयो आहियां त मूंखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे सफ़र कयां। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे फरमायो आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर मां मुहम्मद में उमेद रखी आयो आहे। अॼु मां मुहम्मद जो मेहमान आहे को जवान, हिन खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। फरमायो वञो उठ, काहे आयो? फरमायो पहिरियों मुतालबो तुंहिंजो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चइसई ॿियो इहो मुतालबो आहे त मुंहिंजा लटा बि पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। छा वाह ॻाल्हाईंदा हलो, लटा पुराणा आहिनि, नवां लटा ॾियो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान
हिन मुझे मेहमान के नवा लटा दे। एक साहबी उथी बीठो साईं मां नओ जोड़ो कपड़न जो ठहरायो थमे अञा पातो भी कोने को पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे मेहमान के दींदो आहियां। बियो मुतालबो पूरो थियो। टियों मुतालबो कर चे सही भूख लगी आ मानी खारायो। शाबाश गालायो भूख लगी आ मानी खारायो। वरी नबी साईं साहबा किराम ऐलान फरमायो आहे को जवान हिन मुझे मेहमान के मानी खाराए को भी साहबी न उठ्यो। छो त गुरबत ही मिसकीनी ही गुरबत मिसकीनी मेहणो न थव मयार न थव। छो त साईं फरमायो बदल इस्लाम गरीबा इस्लाम शुरू भी गरीबन में थियो आ रहंदो भी गरीबन में फतूबा लिल गुरबा। नबी साईं फरमाता क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक भी गरीबन के आ। ऐं नबी साईं फरमाता गरीब मानू मिसकीन मानू क़यामत ॾींहुं दुनियादार खां 500 साल पहिरियों जन्नत में पहुचंदो। कोई न उठ्यो। इते सलमान फारसी उठी बीठो। सलमान फारसी उठी बीठो चवण लॻो साईं मां तव्हांखे अहिड़े घर जो ॾस ॾियां जो हे महिमान हलंदो न बुखियो न मोटंदो मानी खाई मोटंदो। साईं जन फरमान था सलमान इहो कंहिंजो घर आहे? चे साईं अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। साईं जन फरमान था सलमान इहो त मुंहिंजे न्याणी फातिमत ज़हरा जो घर आहे। इहो त मुंहिंजो ई घर आहे। हा साईं अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। फरमायो जल्दी वठी वञेसि अलाए कहिड़े वक़्त जी बुख लॻल अथसि। हज़रत सलमान चे थो मां महिमान खे वठी अली साईं जे दरवाज़े ते आयुमि। अली साईं घर में मौजूद न हा। मां दरवाज़ो खड़कायो अम्मा फातिमत ज़हरा फरमाए थी मन दक़ल बाब ओ दरवाज़े के खड़कण वारा केरा? सलमान चे थो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आहियां। कीअं आयो आहियां? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कई ब मुतालबा उते पूरा थी वैसे। टियों मानी जो मुतालबो कई पर गुरब जे करे कंहिं बिहा न कई। मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम उथी बीठुमि त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि अव्हां जे दरवाज़े ते महिमान वठी आयो आहियां। हिन खे मानी खारायो। अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुझु बि कोन्हे को पर अबे जो महिमान बुखियो मोटी वञे। ओ सलमान हिकिड़ो मिंट दबी अंदर वई वञी हज़रत अली साईं जी चादर खणी आई। सलमान ये चादर खणी वञ बाज़ार में यहूदी थी हिकिड़ो दुकानदार थी यहूदी उन वटि वञी गिरवी रख चवेसि असांखे अटो बि ॾे गिह बि ॾे सामान बि ॾे। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो चादर खणी सिधो बाज़ार में आयुमि। उन दुकानदार यहूदी खे चयुमि ॻाल्हि ॿुधे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कंहिं ब उते पूरा थी वियसि। टियों मानी जो मुतालबो कंहिं पर गुरब जे करे कंहिं बिहा न कई। पोइ मुंहिंजो नालो सलमान आहे। मां नबी साईं जो ग़ुलाम आहियां। मां अर्ज़ु कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। उते वियासीं उते बि इंतज़ाम कोन हो। अली साईं जी चादर खणी आयो आहियां गिरवी रख। उहो यहूदी दुकानदार यहूदी चवणु लॻो हिकिड़ो मिंट त बि अंदरि वियो। असां चयोसीं त वियो आहे सामान खण वियो आहे। वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो खोले करे चवणु लॻो हे किताब ॾिसो था हिन जो नालो तौरेता असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे पर हिन जे हिन सिफ़े ते इहा सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मोहम्मद करीम वटि हिकिड़ो महिमान ईंदो हूंदो बि यहूदी। टे मुतालबा कंदो ॿ मुतालबा पूरा थी वेंदसि टियों मानी जो मुतालबो कंदो पूरो न थींदो त सलमान नाले ग़ुलाम उथी बीहंदो चवंदो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो।
ओॾे वेंदा उते बि इंतज़ाम न हूंदो पोइ अली साईं जी चादर अची बाज़ार में गिरवी रखी वेंदी हे त सॼी ॻाल्हि अॻे ई लिखी पई आहे हाणे मां बि यहूदी आहियां महिमान बि यहूदी आहे असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए भलाई बि तव्हां असां साईं जे करे थी न त अॻिन उम्मतनि जी ख़बर अथव हिकु गुनाह पूरो बि न कनि अधु गुनाह कनि रब कालजी पए आहे न बा क़ुरान पाक में यहूदी जिन खे अल्लाह हुकुम कयो फिस सब ते छंछर जॾहिं मछी न मारी जो हुननि मारी न मछी गॾु थी वापसी जो दॿ बंदि कयोसीं आचर ते अची मारियऊं क़ुरान पाक तो बयान करे रात जो सुम्हिया त इंसान हा सुबह जो थी क़ुरान चए थो फ़क़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासीन सुबह सां उथिया त भोला ऐं बांदर थी विया हिकिड़े गुनाह पूरो बि न रब काल जे सूरत मटिजी वञे हे त नबी साईं जी दुआयूं थी वक़्त भला थी आहे जो रहमत वारो मिलियो चओ इंसाननि जे लाइ रहमत आहे चओ त जानवरनि जे लाइ बि रहमत आहे चओ हथ खड़ो करे चओ इंसाननि लाइ रहमत आहे जानवरनि लाइ हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे रिवायत हुन जी मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो रस्ते में हलंदे हलंदे नज़र कईसीं त हिकिड़े खूह में ऐट वहे पियो हूंदा न बाक़ी खूहनि में ऐट लोटियूं उठ वहे पियो नबी साईं जी नज़र पई फरमायो क़तादा उञ बि लॻी आहे हल तनी ते पाणी खूह ते पियो वणनि जी छांव थी नज़र अचे ते छांव में बि हली वियो असां आयासीं उन खूह जे वेझो मां ॾिठो त उहो उठ जेको आहे फिरे पियो ऐट में वहे पियो जॾहिं फिरदे फिरदे नबी साईं जे साम्हूं उठ आयो मां ॾिठो त उठ खां दाह निकिरी वई ईअं ॾाढियूं करे रोए पियो जी नंढड़ो बच्चो अम्मा जे आॾो ॾाढियूं करे रोईंदो आहे रोईंदे रोईंदे वरी कंधु हेठि करे वरी हलणु शुरू कयईं वरी ॿियो चकर आयो वरी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र करे वरी रोए पियो दाहूं करे पियो मुंहिंजो सुणो रबी साईं वञी करे रहमत जा हथ उन जे अखियुनि ते रखी फरमान त उठ कहिड़ी तकलीफ़ थी मां मुहम्मद खे ॾिसी करे रोईंदो पियो आहियां बयान कर त तकलीफ़ छा दूर थी वेंदई उठ खे अल्लाह ज़बानी साईं सां ॻाल्हाए थो चए थो साईं ॻाल्हि ॿुधो था हे मुंहिंजो मालिक जेको पाणी वराए थो बीठो इहो मुंहिंजो मालिक 4 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे सुम्हणी जी निमाज़ न पढ़ंदो आहे मूंखे भउ थींदो आहे मतां इन जे करे अल्लाह जो अज़ाब न अचे त मां बि इन अज़ाब में गिरफ़्तार थी वञा जानवरनि खे बि ख़बर आहे त हिकु निमाज़ जे करे अज़ाब ईंदो आहे ऐं तव्हां असां खां केतिरियूं निमाज़ां हलियूं वयूं पोइ कीअं न अज़ाब ईंदा अहिड़ा तव्हां असांजा कम थी पिया अलाह रहम फरमाई हे मींहं वारी ॻाल्हि अज़ाब वारी मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त कोइटा जे इलाइक़े में हिकिड़ो उठ फसल में घिरियो वखरी हुयनि का पोइ उहे जो पिया त उठ जा गोॾा बंदि करे उठ ते पेट्रोल हारे करे बाहि ॾिनोसि उठ अहिड़ियूं दाह कयूं आसमान ॾे नज़रां करे त उहा राति ई न थी त बारिश शुरू थी वई जानवरनि ते ज़ुल्म हज़ारे अहिड़ा गुनाह जा कम वरी बि अल्लाह नबी साईं जे करे महिरबानी कई थी ऐं ख़ासि करे उलमा किराम फ़ैसिलो कयो आहे काफ़ी जान ते उलमा किराम नेटनि ते ॾिनो आहे हे जेको अज़ाब आयो आहे न हिन टच मोबाइल जे करे आयो आहे माण्हू रात जो सॼी राति अहिड़ियूं गंदियूं शयूं ॾिसनि था अलाह साईं खे कावड़ आई अथव इहे बंदि करे छॾियो अल्लाह जो अज़ाब वरी बि अची सघेव थो
पर माण्हू मुड़नि ई कोन हिकु अज़ाब मो निकितासीं वरी मशरनि जो अज़ाब हे अमलनि जे करे पर वरी बि मां अर्ज़ु कयां नबी साईं जा उम्मती आहियूं अचूं अल्लाह जे दरवाज़े ते रोऊं सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे साईं खे उठ दां ॾिनी आहे हिकिड़ी निमाज़ थो छॾे साईं जन उन मालिक खे घुरायो फरमा त उठ दां ॾिनी आहे सुम्हण जी निमाज़ न पढ़ंदो आहियां अॼु खां बाद पढ़ंदो कर पाबंदी कंदो कर चईं मां पाबंदी कंदुमि नबी साईं उठ ॾे वञी फरमा त उठ हाणे तूं तसली कर मां मोहम्मद ज़ामिन आहियां हाणे इहा सुम्हण जी निमाज़ बि न छॾींदो कतादा साईं थो बयानु करे जॾहिं उठ सां नबी साईं ईअं ॻाल्हायो त उठ वरी टक ॾेई खिलंदे खिलंदे वरी हलणु शुरू कयईं पाण फरमान था इहे जानवर बि मां मोहम्मद खे दाह ॾींदा आहिनि वरी कतादे साईं जी रिवायत आहे थोरो अॻे हलियासीं त वॻु उठण जो अचे पियो आहे न बा वॻ असांजे त चीज़ल शाह जो वॻ चीज़ल शाह जो वॻ मशहूरु आहे उठनि जो वॻ अचे पियो मालिक अॻियों अॻियों अचे पियो जॾहिं उन मालिक जत जी नबी साईं ते नज़र पई डुकी अची चवणु लॻो साईं मां तोखे दां थो ॾियां पाण फरमां था जत कंहिंजी थो दां ॾे चईंसि हे जेको उठा न सभ खां ॾाढो आहे ॿियनि उठण सां विढ़ंदो आहे उन्हनि खे दाफ़ो आणंदो आहे चक पाईंदो आहे मां विड़ी विड़ी थकिजी पियो आहियां पर मुर्दो कोन्हे को